नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा में ख़बर ॾींदा हलूं त भिटशा जे रूरल अस्पताल कोरोना वायरस जा 4 नवां केस ज़ाहिर थियण बाद ॿारनि जो शोबो बंदि कयो वियो आहे ऐं अमले में थलथलो मची वियो। गुज़िरियल राति देर सां अस्पताल जे 2 डॉक्टरनि ऐं 1 ड्राइवर ऐं 1 स्वीपर जी कोरोना टेस्ट मुनफ़ी अचण बाद अस्पताल में क़ाइम ॿारनि जे इलाज वारो शोबो बंदि कयो वियो, जॾहिं त इन खां अॻु अस्पताल जे अखियुनि जे माहिर डॉक्टर जी टेस्ट पॉजिटिव अचण बाद अखियुनि जो शोबो सील कयो वियो। डॉक्टर मोहसन, डॉक्टर फयाज़ जमाली, एम्बुलेंस ड्राइवर दोस्त अली खासकेली ऐं स्वीपर मोहम्मद हसन शेख जे कोरोना रिपोर्ट मुनफ़ी अचण बाद अस्पताल अमले में खौफ़ हरासा छाइजी वियो। अस्पताल में कोरोना जे बचाव जे लाइ स्प्रे पिणु करायो वियो। ॿारनि जो इलाज बंदि थियण ते मुख़्तलिफ़ ॻोठनि मां इलाज लाइ आयल मरीज़ ऐं वारिस इलाज न थियण करे सख़्त परेशानियुनि में वकुड़जी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।